अस्सलाम वालेकुम साथियों, आऊं आहियां मोहम्मद अली ऐं हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूदु आहे सोशल समाजी वर्कर मोहम्मद आज़म चाचड़ साहब। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त राति SSP घोटकी सुमेर नूर चन्ना शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे जेका क़त्ल ते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं हिकु जवाबदार असगर लुंड खे गिरफ़्तार कयो अथई। ऐं उनखां असां इहा पुछा कंदासीं मोहम्मद आज़म चाचड़ साहिब खां त तव्हां इन जवाबदार मां केतिरो मुतमइन आहियो। साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वॾी तमामु हिकिड़ी तव्हां हाई प्रोफाइल केस जी ॻाल्हि कई आहे। सिंध में छा बल्कि पाकिस्तान में जेको हाई प्रोफाइल केस आहिनि उन में नसरुल्लाह गडाणी साहिब जी शहादत जो केस सभिनी खां मथां आहे। काल्ह जेकी सुमेर चन्ना साहिब, नूर त न चवंदोमांसि, छो त नूर अथसि कोन, इनखे पाइदो अंधो आहे। नूर तॾहिं चऊं जॾहिं नाबी अखियूं दीद पएसि न। उहा सुमेर चन्ना जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई उन में हिकिड़ो मुलिज़िम ठाहे करे वठी आया, उनजे मथां हिकिड़ो कपिड़ो सटियऊं। कपिड़ो सटे उन प्रेस कॉन्फ्रेंस कीअं त हीअ जेको आहे हीअ शहीद नसरुल्लाह गडाणी जे कातिल आहे। सुमेर नूर चन्ना साहिब खे पुछणु था चाहियूं त हाई प्रोफाइल केस आहे, उनजे मथां कपिड़ो हटाए करे उन खां तूं इक़रारी बयानु कराया, असांजे साहबी दोस्त सुवाल कंदा। जेकॾहिं उहो इक़रार करे हा त पोइ तव्हां ई तोणी हुजो हा त पुछोसि हा त बाबा तोखे कंहिं चयो त मार। तव्हां बि जेकॾहिं हुते मौजूदु हुजो हा जॾहिं उहो चवे हा त बाबा मां नसरुल्लाह गडाणी खे शहीद कयो आहे, त तव्हां फट सां इहो सुवालु लाज़मी उन कातिल खां पुछो हा त बाबा तोखे छो मां कहिड़ी तोसां नसरुल्लाह गडाणी जी दुश्मनी हुई, को ॿनी ॿारे जी दुश्मनी हुई, को तोसां को कारोबार कंदो छा हुयो जंहिंजे का ॾेती लेती हुई जे तूं हुनखे क़तलु कयो। ठीकु आहे, एॾो ॾोह को कयो। जेकॾहिं एॾो ॾोह न कयो, जेकॾहिं तूं कंहिंजे चवण ते मारियो त लाज़मन तव्हां ई सुवालु कयो था। सहाफ़ी तव्हां बि सुवालु कयो था त बाबा तोखे कंहिंजे चवण ते मारियो, माना साज़िशी किरदारु जेको आहे उहो केरु आहे। सुमेर नूर चन्ना जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उहा अंधी गूंगी ॿोड़ी न आल वारी प्रेस कॉन्फ्रेंस आहे, जंहिंजो को बि तत्व को बि खड़ो न लिखतो आहे, न कुझु बि मंज़र न आयो आहे हिकिड़ो। जी पर साईं मां जो जेको तजुर्बो कमु करे थो त जेके उन जे मथां उन जवाबदार जे मथां उहो कारो टुवाल विझी आया, ईअं कॾहिं बि न थियो आहे त माना उन जे मथां जेको कातिल आहे उनजे मथां कारो कपिड़ो विझी करे माना जेके असांजा सहाफ़ी समाजी वर्कर ऐं जेका ही अवाम शहीद नसरुल्लाह गडाणी जे लाइ उथियल आहे ऐं सिरापा एहतजाज हर शहर में थिए थो, ईअं कॾहिं न थियो आहे जो हिकु कातिल खे तव्हां गिरफ़्तार करियो था ऐं उनजे मथां कपिड़ो विझी करे पेश कयो था। मूंखे त इहो लॻे थो त SP लवाइणु चाहे थो ऐं जेको हीअ आवाज़ु गूंजल आहे इनखे दॿाइणु चाहे थो। इन जे हवाले सां बि तव्हां थोरो नज़र विझो। मां तव्हांखे पहिरें चयोसि त हाई प्रोफाइल केस आहे न, पाकिस्तान जो हाई प्रोफाइल केस आहे। उन हाई प्रोफाइल केस में ॾिसो सिंध, ॾिसो साईं तव्हां हुनजो सीनेट में आवाज़ु उथियो, क़ौमी असेंबली में आवाज़ु उथियो, हर नंढे वॾे शहर सिंध जे में उनजो एहतजाज थियो। हर माण्हू माना ॾुखाए थो ग़म में आहे, उहो चाहे सियासतदान आहे चाहे। तव्हां ॾिसो सिंध असेंबली में सरदार छा चयो, हुकुमरान धुर जो पार्टी जो सूबाई वज़ीर तालीम सरदार छा चयो त नसरुल्लाह गडाणी जेकी शहादत आहे उहा हाई प्रोफाइल आहे। नसरुल्लाह गडाणी शहादत जेकी आहे अवाम में हिकिड़ो शऊर ॾेई वियो आहे। कंहिं चयो, असांजे जेको सिंध जो वज़ीर तालीम आहे, सूबाई वज़ीर तालीम, उनजो तव्हां कातिल पकड़ियो था, उनजे मथां कपिड़ो सटे आयो, छा मोटरसाइकिल फुरी आयो? मोटरसाइकिल फुरी आहे, चोर ढोरनि जो डंगरनि जो चोर ॿकरियूं काए आयो त उनखे लिकायो था, माना राज जो एजेंट हुयो त उनखे लिकायो था त बाबा ॿियनि खे ख़बर न पए। इहो हिकिड़ो साज़िश आहे, असांखे ख़बर ई न आहे त इहो सिपाही बि थी सघे थो, उन्हनि जो ड्राइवर बि थी सघे थो, केर बि थी सघे थो। कहिड़ी माना असां कपिड़े जे अंदरि केरु सुञाणींदो आहे त केरु आहे? हुन लफ़्ज़ बि न ॻाल्हायो आहे, इन जो कपिड़ो मुंहं ते लाहियो वञे हा, उनखां इक़रारी बयानु कराए वञे हा, सौ चोट करे वञे हा, ऐं साफ़ बि उन खां सुवाल करनि हा, माना उनजी जेको आहे इनकारी थिया त पोइ असांखे ख़बर पए हा त माना हाणे केस किथे पहुतो आहे, कहिड़ी पेशरफ़ थी आहे। सुमेर नूर चन्ना साहिब वॾेरनि जो वांगारू आहे, उन्हनि जो मुलाज़िम आहे। उन्हनि खे बचाइण ख़ातिर असांजे शहीद भाउ जो खून लुहण जो वॾे में वॾो साज़िशी किरदारु ख़ुदि SSP घोटकी आहे। माना हिन जो मतिलबु आहे त जेको SP घोटकी आहे सुमेर नूर चन्ना, उहो अञा बि जेके उनजा ओरिजिनल कातिल आहिनि उन्हनि जे मथां उहो परदो रखियो अचे थो। मां सम्झां थो त परदो रखियो अचे थो, बचाइणु चाहे थो, या हिनखे प्रेशर आहे, छा आहे? बाबा नौकिरी तूं अॼु हिते SP आहे, बदिली करायो, सुभाणे ॿी जॻह ते SP लॻंदी आहे न। पर हक़ सच जी ॻाल्हि कयूं त सिंध जी तारीफ़ कनि न तोखे, सिंधी अवाम तुंहिंजी तारीफ़ कंदी न, सिंधी अवाम तोखे गुल विझंदी, सिंधी अवाम बहादुर सां गॾु वेंदी आहे, सिंधी अवाम बुज़दिल सां न वेंदी आहे। सिंधी क़ौम जेकी आहे कॾहिं बि बुज़दिल जो साथ न ॾींदो, सदाईं बहादुर खे गुल विधा अथनि।
पर तूं जेकॾहिं सच चई वञा तुंहिंजी नौकिरी आहे को मसइलो कोन्हे, अॼु पोस्टिंग थी वञा तूं ॿी जॻह ते हली वञा, पर इहो घटि में घटि एतिरो त इंसाफ़ घोटकी वारे माण्हू खे ॾिनी वञा। 22 लख घोटकी जा आवाम जी दिलियूं जो दिलि ठरी पियो आहे त असांजे शहीद भाउ जो जेको समाजी सियासी माशरती तबक़नि जी जेको तर्जमानी कंदड़ माण्हू हो उनजे कातिल मिली आहे त दिली सुकून मिली आहे न असांखे बि, तव्हांखे बि, सभिनी खे। पर मुबहम प्रेस कॉन्फ्रेंस अंधी गूंगी ॿोड़ी करे असांखे कपिड़ो विझी करे हिकिड़ो ढोर जे मथां बीहाए अची का ख़बर न आहे केरु आहे किथां जो आहे, का ख़बर न आहे न असांखे, काई ख़बर न आहे। इहा त माना सौ सिधो असां चऊं था त सुमेर नूरचंद SSP घोटकी कातिलनि जो साथारी आहे, कातिलनि जो साथारी आहे, कातिलनि जो साथारी आहे, असांजे शहीद भाउ जो खून लुणण में हिन जो अहम किरदारु आहे। अच्छा, इन खां अलावा ही त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह क़तल थी वियो, जेकॾहिं इन जी जॻह ते अगरि ॿियो को सहाफ़ी क़तल थी विया त शहीद जेको हाणे थी विया पंहिंजो, उन वक़्त में हाणे नसरुल्लाह गॾाणी छा करे हुनजे लाइ? साईं नसरुल्लाह गॾाणी सफ़े अवल ते बीठो हुजे, नसरुल्लाह गॾाणी त सहाफ़ी त वॾी ॻाल्हि आहे। हो त बागड़ियुनि जे भीलनि जे रोड वेंदड़ माण्हुनि जे, हे त बसियुनि जे ट्रकियुनि ते अण सुञाता माण्हू, पंजाब जा माण्हू, पठाण जा माण्हू काथां जे बि हूंदा, असां अॻ में वञी बीह रहंदो, आवाज़ु उथाईंदो, लाइव मोबाइल ते हलाईंदो। अॼु जेकॾहिं नसरुल्लाह गॾाणी मौजूदु हुजे हा त इहा पोज़ीशन ई न हुजे हा न, 2 ॾींहं ॾियो, 3 ॾींहं ॾियो, 4 ॾियो काथे। मां इहो चवां थो त जेकॾहिं सुमेर नूरचंद खे माना जेकॾहिं तोखे वांगारी वहणी आहे त बसि पोइ उहो ॿुधाए छॾ त बाबा असां वांगारी वहंदा त मुंहिंजे बस जी ॻाल्हि कोन्हे, सौ सिधो चई छॾे बाबा मुंहिंजे बस खां कमु मथे आहे। त इहो नसरुल्लाह गॾाणी साहिब जी जेकी शहादत आहे, इहो ज़हन में मां हिकिड़ो ॿियो बि पैगाम तव्हांजे तवसुल सां ॾियां थो त वॾेरे खे चवां थो त तुंहिंजे ज़हन में भूत वेठल आहे त नसरुल्लाह गॾाणी मारे छॾियोसीं, माना मामिलो ख़तमु थियो। न, हाणे हर घर में नसरुल्लाह गॾाणी पैदा थी वियो त हर घर मां आवाज़ु उथंदो। पर असांखे ॾुखु इहो आहे त हू जंहिं राह ते मारियो वियो आहे उन राह अंधी ऐं गूंगी ॿोड़ी जा। वॾी महिरबानी वञी। जी नाज़रीन, ही हुयो सोशल ऐं समाजी वर्कर मोहम्मद आज़म चाचड़ साहिबु, जंहिं पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी जे क़तल में जेके मुलविस किरदार आहिनि उन में वॾो हथु जेको आहे SP जो आहे, जेको अञा बि ओरिजिनल कातिलनि ते पर्दो विझी अचे थो पियो ऐं कातिलनि जो साथारी आहे। ऐं मां बि इहा गुज़ारिश कंदुसि SSP घोटकी सुमेर नूरचंद खे त तूं हितां बदिली कराए वेंदे, वरी ॿी जॻह ते वेंदे, उते बि SP थींदे, कमु अहिड़ो करे वञ जो तोखे माण्हू यादि करनि ऐं वाह वाह हुजे। कैमरामैन फुरकान हैदर सां गॾु मोहम्मद अली, आज़ाद न्यूज़ घोटकी।